बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वकज़ा लौ अस्बतना अन तरत्तुबल हुक्म अला इस्मि मौसूफिन बिसिफ़तिहि ला यूजिबु तअलीकल हुक्म बिही कुलना तौलुल हुर्रति ला यमनउ जवाज़ निकाहिल अमति। इज़न सह बिनक़्लिस सलफ़ अन्न शाफ़िय्य रहमतुल्लाहि अलैहि फ़र्रअ मसअलत तौलुल हुर्रति अला हाज़ल अस्ल वलौ अस्बतना जवाज़ निकाहिल अमतिल मुअमिनति मअ तौल जाज़ निकाहुल अमतिल किताबिय्यति बिहाज़ल अस्ल व अला हाज़ा मिसालुहु मिम्मा ज़करना फ़ीमा सबक़। पुठे सबक़ में असां पढ़ी आया हुआसीं इजमा जो हिकु क़िस्म आहे अदमुल क़ाइल बिल फ़स्ल, यानी कि जुदाईगीअ जो कोई बि क़ाइल न हुजे। ॿ मसला जेके मुख़्तलिफ़ हुजनि कंहिं हिकु उसूल जे मातहत निकिरनि था, त जेकॾहिं कंहिं इमाम हिकिड़े मसइले खे मुस्बित जी फ़तवा ॾिनी त उहो ॿिए मसइले खे बि मुस्बित तस्लीम कंदो। जेकॾहिं उन हिकु मसइले खे मनफ़ी चयो त उहो ॿिए मसइले खे बि मनफ़ी चवंदो। अदमुल क़ाइल बिल फ़स्ल इहो हुयो, यानी कि जेको हिकिड़े उसूल जे मातहत अगरि ॿ मुख़्तलिफ़ मसइला निकिरनि था त जेको मसइलो पहिरें जेको हुकुम हिकिड़े मसइले ते लॻंदो त ॿियो मसइलो बि अगरि उन ई उसूल जे मातहत निकिरे थो त उहो ई हुकुम उहो ई इमाम उन मसइले ते लॻाईंदो। अदमुल क़ाइल बिल फ़स्ल न थींदो, फ़र्क़ जो क़ाइल न थींदो। पोइ असां उन जा ॿ क़िस्म पढ़िया हुयासीं। पहिरियों जेको क़िस्म हुयो त इज़ा कान मनशउल ख़िलाफ़ फ़िल फ़स्लैन वाहिद, त ॿिन्ही मसइलनि में मनशअ इख़्तिलाफ़ हिकु हुजे, यानी ॿई मसइला हिक ई उसूल जे मातहत निकिता हुजनि। ॿियो क़िस्म असां पढ़ियोसीं त जंहिंमें मनशअ इख़्तिलाफ़ हिकु न हुजे पर मुख़्तलिफ़ हुजे, यानी जेकी ॿ मसइला हुजनि त ॿिन्हिनि जो उसूल अलॻि अलॻि हुजनि। पोइ असां पहिरें क़िस्म जे वञा ॿ मिसाल पढ़ी आया हुयासीं, जंहिंमें हिकिड़ो मसइलो निकिरे पियो त उन जे मातहत वरी ॿियो मसइलो बि निकिरे पियो। वरी ॿियो उसूल पढ़ियोसीं, उन मंझि बि हिकिड़े मसइले खे जॾहिं मुस्बित कयो पियो वञे त इमाम वरी ॿिए मसइले खे बि मुस्बित करे पियो। इन तफ़सीली बहस कल्ह के सबक़ में असां पढ़ी आयासीं। इन जे पहिरें उसूल ते अॼु मुसनिफ़ टियों उसूल बयानु करे रहियो आहे, टियों मिसाल बयानु करे रहियो आहे। उहो इहो आहे त असां इहो पुठियां तग़यीर जे बहस में बि पढ़ी आया हुयासीं किताबुल्लाह में, त जेकॾहिं कंहिं मसइले खे मुअल्लक़ बि शर्त कयो वियो आहे, त जेकॾहिं शर्त मिलंदो त हुकुम बि लॻायो वेंदो। इमाम शाफ़ी अलैहि रहमत, लेकिन अहनाफ़ चवनि पिया त शर्त जे लाइ मशरूत जे लाइ शर्त जो हुजणु लाज़िम न आहे, थी सघे थो उहो कंहिं ॿिए मसइले सां इहो मसइलो कंहिं ॿिए दलील सां बि साबित थींदो हुजे। अॼोके सबक़ में बि मुसनिफ़ अहिड़ो हिकिड़ो उसूल बयानु करे रहियो आहे त जेकॾहिं को हुकुम साबित कयो वञे अहिड़े इस्म ते जेको इस्म मौसूफ़ बिसिफ़त हुजे, ठीकु आहे, जेकॾहिं हुकुम साबित कयो वञे कंहिं अहिड़े इस्म ते जेको इस्म मौसूफ़ बिसिफ़त हुजे, माना इस्म मौसूफ़ सिफ़त उहो इस्म मौसूफ़ थिए ऐं उन सां गॾु उनजी सिफ़त बि ज़िक्र थियल हुजे ऐं सिफ़त उहा बेमाना शर्त जे हुजे, सिफ़त शर्त वारी जॻह ते हुजे, त छा मौसूफ़ जे लाइ उन सिफ़त जो हुजणु ज़रूरी आहे या न, यानी जेकॾहिं सिफ़त न हुजे त पोइ छा उन ते उहो हुकुम लॻायो वेंदो या न लॻायो वेंदो। त इन में शाफ़िइन ऐं अहनाफ़ जो इख़्तिलाफ़ आहे। हज़रत इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जॾहिं को हुकुम लॻायो वञे अहिड़े इस्म ते जेको इस्म मौसूफ़ बिसिफ़त हुजे, त जेकॾहिं मौसूफ़ में उहा सिफ़त न मिलंदी त उहो हुकुम बि लॻायो न वेंदो। सिफ़त जे मादूम हुजण जी सूरत मंझि हुकुम लॻायो न वेंदो, जेकॾहिं सिफ़त मिलंदी त हुकुम बि लॻायो
वेंदो। ऐं अनाफ़ चवनि था त जेकॾहिं को हुकुम लॻायो वियो आहे अहिड़े इस्म ते जेको मौसूफ़ बसिफ़त आहे त लाज़िम इहो न आहे त उहो जेकॾहिं सिफ़त उन्हनि जे लाइ ख़तमु थी वञे त उन ते उन मसइले में उहो हुकुम न लॻायो वञे। थी सघे थो उहो मसइलो कंहिं ॿिए दलील सां साबित हुजे, इहो मुमकिन आहे। इन जो तफ़सीली बस तक़दीर में बि असां पढ़ियोसीं, वरी हिते बि पढ़ूं था। मिसाल इन जो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे व मिनकुम मल्लम यस्तते व मल्लम यस्तते मिनकुम तौलन ऐं यनकिहल मुहसिनात फमिम्मा मलकत ऐमानुकुम। इन आयत में इहो आहे त जेको तव्हां मंझां इहा ताक़त नथो रखे त उहो निकाह करे सघे आज़ाद औरतुनि सां, त पोइ उहो बानीअ सां निकाह करे। फमिम्मा मलकत ऐमानुकुम, पोइ जेको मालिक थिया तव्हांजा सॼा हथ, यानी कि मुराद इन मां बानी आहे। त हाणे बानीअ सां निकाह कॾहिं कयो वेंदो, इहो शर्त आहे जॾहिं उहो आज़ाद औरत सां निकाह करण जी कुदरत न रखे। जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो त उन जे लाइ बानीअ सां निकाह करणु जाइज़ न आहे, इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो। ठीकु आहे। त हाणे हिते मौसूफ़ सिफ़त बि ज़िक्र थियो आहे। मौसूफ़ सिफ़त चलो अॻियां पढ़ंदा। त जेको शख़्स बानीअ सां निकाह उहो ई करे सघंदो जेको आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त नथो रखे। जंहिं शख़्स खे आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त आहे उन जे लाइ जाइज़ न आहे त उहो बानीअ सां निकाह करे। इहो केरु थो फरमाए? हज़रत इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो। लेकिन अहनाफ़ फरमाइनि था, अहनाफ़ चवनि था त इहा ॻाल्हि ज़रूरी न आहे त जेको शख़्स बानीअ सां निकाह जी जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त न रखे त पोइ उहो बानीअ सां निकाह करे सघे थो। पर जेकॾहिं को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त आहे उन जे बावजूद बि उहो बानीअ सां निकाह करे सघे थो, छो त इहो मसइलो ॿियनि दलीलनि सां साबित आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि साबित थी वई। त यानी कि जेकॾहिं इहो असां पढ़ियासीं, जेकॾहिं शर्त हुजे, मशरूत खे जेकॾहिं मुअल्लक़ कयो वियो आहे शर्त सां, त इहो ज़रूरी न आहे त शर्त मिले त पोइ हुकुम लॻाए वेंदासीं। थी सघे थो त उहो हुकुम कंहिं ॿिए दलील सां साबित थी वञे। उन खां पोइ चए थो जॾहिं असां इहो साबित करे आयासीं त बानीअ सां मोमिना बानीअ सां निकाह करणु जाइज़ आहे। जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी कुदरत रखे थो। हाणे इन ई उसूल ते वरी हिकिड़ो ॿियो मसइलो मुतफ़र थिए थो। निकाह जे लाइ इहो शर्त लॻायो वियो त तव्हां निकाह कंहिंसां कयो उन बानीअ सां जेका बानी मोमिन हुजे। ठीकु आहे, बानी जे लाइ कहिड़ो शर्त लॻायो वियो? मोमिन हुजे। त तव्हां उन बानीअ सां निकाह कयो जेका बानी मोमिन हुजे। त हाणे बानीअ जे लाइ बानी मौसूफ़ आहे, मोमिन उनजी सिफ़त आहे। ठीकु आहे। त अहिड़े इस्म ते अहिड़ो इस्म ते शर्त लॻायो वियो, मुअल्लक़ कयो वियो आहे इस्म मौसूफ़ खे सिफ़त सां, यानी बानीअ खे मोमिन हुजण सां। त सिफ़त हिते जेका आहे उहा शर्त जी माना में आहे, यानी उन बानीअ सां निकाह करणो आहे जेका बानी मोमिन हुजे। त हाणे किताबी बानीअ सां निकाह करे सघिजे थो या न, अहले किताब बानीअ सां निकाह करे सघिजे थो या न। त हिते इहो ई जेको उसूल असां पढ़ियोसीं त इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जेकॾहिं कंहिं अहिड़े इस्म ते हुकुम मुरतब कयो वियो आहे जेको इस्म मौसूफ़ बसिफ़त आहे ऐं सिफ़त उहा शर्त जी माना में आहे, त जेकॾहिं सिफ़त न हूंदी त हुकुम बि लॻायो न वेंदो। त उनजे करे इमाम शाफ़ी फरमाईंदो त किताबी बानीअ सां निकाह करणु, अहले किताब बानीअ सां निकाह करणु जाइज़ न आहे। ठीकु आहे, छो त बानीअ जे लाइ मोमिन हुजणु इहा सिफ़त उन्हनि जे लाइ शर्त जी माना में आहे। त अहले किताब बानी मोमिन न आहे त उन सां निकाह बि न थींदो। लेकिन अना फरमाईंदा त जेकॾहिं कंहिं अहिड़े
इस्म ते हुकुम लगायो वियो आहे जेको इस्म मौसूफ ब सिफ़त आहे त जेकॾहिं उहा सिफ़त उन में जे उन मसइले खे थी सघे थो त कंहिं ॿिए दलील सां साबित कयो वियो हुजे ऐं इन मसइले खे ॿियनि दलीलनि सां साबित कयो वञे थो सो उन जे करे अहले किताब औरत सां निकाह करणु जाइज़ अहले किताब बानी सां निकाह करणु जाइज़ आहे जीअं ॿिए बानी सां निकाह करणु जाइज़ आहे। ठीकु आहे, सम्झ में आयो? यानी कि इहो साबित थियो त अहिड़ो इस्म जेको मौसूफ ब सिफ़त हुजे ऐं सिफ़त उहा शर्त जी माना में हुजे, पोइ अगरि उन ते को हुकुम मुरतब कयो थो वञे त उहा सिफ़त जेका शर्त जी माना में आहे त शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जेकॾहिं उहा सिफ़त हूंदी त पोइ उन ते हुकुम बि लॻायो वेंदो ऐं आना सां चवनि त मौसूफ जे लाइ सिफ़त हुजणु लाज़िम न आहे, थी सघे थो उन मसइले खे कंहिं ॿिए दलील सां साबित कयो वियो हुजे। इहो ॿियनि दलील सां साबित थी वियो आहे, इहो पढ़ी आया हुआसीं। उन खां बाद में पोइ असां जीअं पुठियां पढ़ी आयासीं त इजमा अदमुल क़ाइल बिल फ़स्ल जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो क़िस्म उहो पढ़ियोसीं जंहिंमें मंशअ ख़िलाफ़ हिकु हुजे यानी उसूल हिकु हुजे। ॿियो क़िस्म आहे त जंहिंमें मंशअ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हुजे यानी ॿ मसइला हुजनि ऐं ॿ मसइला निकिरनि था त ॿिन्हिनि मसइलनि जा उसूल बि मुख़्तलिफ़ हुजनि। ठीकु आहे, त अगरि जेकॾहिं को इमाम ॿिनि मसइलनि खे मुस्बित थो करे त ईअं न थींदो त उहो हिकु मसइले ते मुस्बित जी फ़तवा ॾिए ॿिए मसइले ते मनफ़ी जी फ़तवा ॾिए, उहो अदमुल क़ाइल बिल फ़स्ल हूंदो यानी ॿिन्ही मसइलनि खे मुस्बित करे थो त मुस्बित जो उहो हुकुम लॻाईंदो। अगरि कोई इमाम आहे जेको ॿिन्ही मसइलनि खे ॿिन्ही उसूलनि खे मनफ़ी थो करे त उन्हनि ॿिन्ही उसूलनि में या जेके मसइला निकिरनि था उन्हनि ॿिन्हिनि ते बि मनफ़ी जी फ़तवा लॻाईंदो। जेको ॿिन्ही मसइलनि खे मुस्बित कंदो त उहो ॿिन्ही मसइलनि ते मुस्बित जो हुकुम बि लॻाईंदो। मिसाल उनजो जीअं असां पढ़ी आयासीं त उल्टी नाक़िज़े वुज़ू आहे अनाफ वटि। आलाम छा था चवनि त जंहिं शख़्स उल्टी कई त उन शख़्स जे मथां वुज़ू करणु लाज़िम आहे। उल्टी नाक़िज़े वुज़ू आहे ऐं बे फ़ासिद मुफ़ीद लिल मिल्क बि आहे। अगरि कंहिं शख़्स बे फ़ासिद कई त बे फ़ासिद शरन त जाइज़ न आहे पर मुश्तरी खे मिल्कियत जो फ़ाइदो ॾींदी। त इहे ॿई जेकी मसइला साबित थिया हुया इहे हिकु उसूल ते साबित थिया हुया या मुख़्तलिफ़ उसूलनि ते साबित थिया हुया? इहे ॿई मसइला मुख़्तलिफ़ उसूलनि ते साबित थिया हुया। जेको उल्टी साबित थी हुई उहा हदीस में साबित कईसीं जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो न जंहिं शख़्स उल्टी कई या उनखे नक सीर आई त उहो वञे वापसि वुज़ू करे पोइ जिथां हुन निमाज़ छॾी हुई उतां निमाज़ जी बिना करे। त उल्टी वारो मसइलो इन हदीस मां साबित थियो हुयो। ऐं बे फ़ासिद मुफ़ीद लिल मिल्क आहे, उहो मसइलो ॿिए उसूल मां साबित थियो। उहो कहिड़ो त अफ़आल शरई ते जॾहिं नही वारिद थिए त नही वारिद थियण खां बाद में जे अफ़आल शर बेअन ई कबीर नाहिन थींदा, पर नही वारिद थियण खां पोइ उन में सिफ़त कबी अची वेंदी आहे, उन जे करे उन्हनि ते नही वारिद थींदी आहे। यानी अफ़आल शरई ते नही वारिद थियण खां पोइ बि अफ़आल शर मशरू बाक़ी रहंदा आहिनि, जारी बाक़ी रहंदा आहिनि। त उल्टी अलॻि हुकुम मां साबित थी, उल्टी नाक़िज़ वुज़ू आहे ऐं बे फ़ासिद मुफ़ीद लिल मिल्क आहे, इहो अलॻि हुकुम मां साबित थियो हुयो। ठीकु आहे, त अनाफ़ उल्टीअ खे नाक़िज़ वुज़ू छा मां साबित कयो हुयो? हदीस में। ऐं बे फ़ासिद मुफ़ीद लिल मिल्क आहे, इनखे छा मां साबित कयनि? अहकाम शरीयत। उन उसूल मञा त जॾहिं बि अहकाम शरई ते नही वारिद थिए त नही वारिद थियण खां पोइ अहकाम शरई बेअन ई कबीह नाहिन हूंदा, पर उन में सिफ़त कबह हूंदी आहे। सो उन जे करे अफ़आल शरई मशरू बाक़ी रहंदा आहिनि। इन उसूल मञा असां इहो साबित कयो हुयोसीं त जेकॾहिं बे फ़ासिद ते जेकॾहिं कंहिं शख़्स बे फ़ासिद कई आहे ऐं मुश्तरी मबीअ खे पंहिंजे कब्ज़े में वरितो आहे त मुश्तरीअ जो मबीअ खे कब्ज़े में वठण खां बाद में मुश्तरी खे मिल्कियत जो फ़ाइदो ॾींदी। ऐं हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त उल्टी नाक़िज़े वुज़ू नाहे ऐं बे फ़ासिद जेका आहे उहा मुफ़ीद लिल मिल्कियत बि नाहे। त इन ॿिन्हिनि मसइलनि में जे अहनाफ़ मुस्बित जा क़ाइल आहिनि ऐं शाफ़ी
मनफ़ी जो क़ाइल आहे। हाणे ईअं नथो थिए त अनाफ़ हिकिड़े ते मुस्बित जी फ़तवा ॾियनि हिकिड़े मसइले में ऐं ॿिए मसइले में मनफ़ी जी। इमाम शाफ़ी बि हिकिड़े मसइले में मुस्बित जी फ़तवा ॾिए त ॿिए मसइले में मनफ़ीअ जी। यानी इन्हनि उसूलनि में जे ॿिन्ही उसूलनि में अनाफ़ छा जा क़ाइल आहिनि? मुस्बित जा, त उहे हुकुम बि मुस्बित जा लॻाईंदा। शाफ़ी छा जो क़ाइल आहे? मनफ़ीअ जो, त ॿिन्ही उसूलनि में उहो हुकुम बि मनफ़ीअ जो लॻाईंदो। अहिड़े तरीक़े सां क़िसास जो मसइलो आहे। क़त्ल अमदन, अगरि कंहिं शख़्स कंहिंखे ॼाणी वाणी क़त्ल कयो, ख़ता में न पर ॼाणी वाणी कंहिंखे क़त्ल कयईं, त हाणे अनाफ़ फरमाइनि था त उन जे लाइ क़िसास लाज़िम आहे। जंहिं शख़्स ॼाणी वाणी क़त्ल कयो आहे त क़िसास में उनखे क़त्ल कयो वेंदो। ऐं शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जंहिं शख़्स कंहिंखे ॼाणी वाणी क़त्ल कयो आहे त उन ते क़िसास सां गॾु दियत जो ऑप्शन बि मौजूदु आहे। पोइ दियत वठे या क़िसास वठे, ॿिन्हिनि में उनखे अख़्तियार आहे। पर अनाफ़ वटि उनखे सिर्फ़ु क़िसास वठिणो आहे, दियत क़त्ल अमदन में न ईंदी। सुलह थी सघे थी, बाक़ी दियत न। दियत त 100 ऊठ आहे, 100 ऊठ खां घटि वधि न थींदो। पर सुलह त पोइ उहो 50,000 ते करे या 50 करोड़ ते करे, जेतिरे में बि थी वञे। त क़त्ल अमदन में अनाफ़ छा जा क़ाइल आहिनि? सिर्फ़ क़िसास जा। इमाम शाफ़ी दियत जो बि क़ाइल आहे। अहिड़े तरीक़े सां जेको इमाम साबित करे थो, पुठियां सां पढ़ियासीं त उल्टी गैर नाक़िज़ वुज़ू आहे। इमाम शाफ़ी रहमत छा फरमायो त उल्टी वुज़ूअ खे टोड़ींदड़ नाहे। छो वुज़ूअ खे टोड़ींदड़ नाहे? इमाम शाफ़ी रहमत फरमाए थो वुज़ू उन मञा टुटंदो आहे जेको सबीलैन मञा अहद, ॿिन्ही रस्तनि मां कंहिं हिक मञा ख़ारिज थिए। त उल्टी छा मां ख़ारिज थींदी आहे? वात मञा। त उल्टी सबीलैन मञा ख़ारिज नाहे थी, उन जे करे उल्टी नाक़िज़ वुज़ू नाहे। ऐं इमाम शाफ़ी रहमत फरमायो त औरत खे छुअण साण वुज़ू टुटी थो वञे। ऐं अनाफ़ फरमायो त औरत खे छुअण सां वुज़ू, हथ लॻाइण सां वुज़ू न टुटंदो। ठीकु आहे, छुअण मञा हिते मुराद औरत सां हमबिस्तरी आहे। जेको औरत सां हमबिस्तरी कंदो त उनजो वुज़ू त बिल्कुलु टुटी वेंदो, पर हथ लॻाइण सां वुज़ू नथो टुटे। त जेको इमाम उल्टी सां रोज़े जे उल्टीअ सां वुज़ूअ जे टुटण जो क़ाइल हूंदो, उहो मसे मिरअत साण वुज़ूअ जे टुटण जो क़ाइल न हूंदो। यानी उल्टीअ सां जंहिं वटि वुज़ू टुटंदो, उल्टीअ सां जंहिं वटि वुज़ू टुटंदो अना वटि, त उन वटि मसे मिरअत औरत खे छुअण सां वुज़ू न टुटंदो। जंहिं वटि उल्टीअ सां वुज़ू न टुटंदो, उन वटि मसे मिरअत सां वुज़ू टुटंदो। उन खां बाद में मुसन्निफ़ ॿुधायो त हीउ जेको ॿियो जेको क़िस्म आहे, ॿियो क़िस्म इजमा अदम क़ाइल बिल फ़स्ल जो ॿियो क़िस्म, यानी जंहिंमें ॿ मुख़्तलिफ़ी मसइला हुजनि ऐं उन्हनि ॿिन्हिनि मुख़्तलिफ़ी मसइलनि जा उसूल बि मुख़्तलिफ़ हुजनि, अलॻि अलॻि हुजनि। चए थो त इहो मसइलो इहो हुजत नाहे। कीअं हुजत नाहे? त थी सघे थो त हिकिड़ो मसइलो सही हुजे, उनखे हिकिड़े उसूल जे मातहत सही तरह सां कढियो वियो हुजे, त इहा ॻाल्हि लाज़िम नथी करे त हिकु मसइलो हिकु उसूल जो सही हुजणु ॿियो मसइलो ॿिए उसूल जे सही हुजण ते दलालत करे। छो त हिकिड़ो ॿई जेके हिते मसइला आहिनि, ॿिन्ही जा उसूल मुख़्तलिफ़ आहिनि। त हिकिड़े मसइले जो सही हुजणु ॿिए मसइले जे सही हुजण ते दलालत नथो करे। पर मथियों जेको असां क़िस्म पढ़ियोसीं, उन मंझि हिकिड़ो मसइले जो सही हुजणु ॿिए मसइले जे सही हुजण ते दलालत करे थो, छो त उन में उसूल हिकु आहे। ऐं जेको ॿियो क़िस्म आहे, उन्हनि मंझि उसूल बि मुख़्तलिफ़ आहिनि। सो उन जे करे हिकु मसइले जो सही हुजणु ॿिए मसइले जे सही हुजण ते दलालत न कंदो। सो उन जे करे हीउ क़िस्म हुजत न थींदो। ठीकु आहे, तर्जुमो कयो। वक़ज़ा लौ असबतना, ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं असां साबित कयूं अंतरतुबल हुक्म अला इस्मिन मौसूफ़िन,
ही त मुरतब कयो वञे अंतुरतबल हुक्म, ही त मुरतब कयो वञे हुक्म के अला इस्मिन अहिड़े इस्म मौसूफ़ ते, अला इस्मिन अहिड़े इस्म ते मौसूफ़िन बि सिफ़त जेको मौसूफ़ हुजे सिफ़त सां, यानी हुक्म अहिड़े इस्म ते लॻायो वञे जेको इस्म मौसूफ़ ब सिफ़त हुजे ऐं उहा सिफ़त उन जे लाइ बेमाना शर्त जे हुजे। ठीकु आहे। ला यूजब त इहो नथो लाज़िम करे तालीकल हुक्म हुक्म खे मुअल्लक करणु। ठीकु आहे, यानी कि हुक्म उन सिफ़त सां मुअल्लक न हूंदो अनाफ़ वटि। अनाफ़ इहो चवंदा आहिनि त हुक्म सिफ़त सां मुअल्लक न हूंदो। इमाम शाफ़ी वटि हुक्म सिफ़त सां मुअल्लक हूंदो, जेकॾहिं सिफ़त मिलंदी त हुक्म बि लॻायो वेंदो। अनाफ़ वटि हुक्म सिफ़त सां मुअल्लक न हूंदो, भले सिफ़त मिले या न मिले हुक्म जो तालुक़ सिफ़त सां कंहिं दलील ख़ारिजी सां उहो मसइलो थी सघे थो साबित थिए। ठीकु आहे। विही इन उसूल जे करे कुलना असां चयोसीं तौलुल हुर्रत आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त रखणु, ला यमना इहो नथो मना करे जवाज़ निकाहल अमत जाइज़ हुजणु बानीअ सां निकाह जे खे। असां वटि इहो आहे न, जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त रखे थो त उहो इन ॻाल्हि जो इहा ॻाल्हि मनो नथी करे त उहो बानीअ सां निकाह करण खां मतिलबु उहो बानीअ सां निकाह करे सघे थो। छो त असां वटि जेको आहे सो सिफ़त मुअल्लक नाहे हूंदी हुक्म सां, मौसूफ़ जी सिफ़त हुक्म सां मुअल्लक नाहे हूंदी। सो उन जे करे जंहिं शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी इस्तिताअत जे बावजूदु उहो बानीअ सां निकाह करे सघे थो। इज़ा साहब नकुल सलफ़ अन शाफ़ई फ़र्अ मसअलत तौलल हिर्रत अला हाज़ल असल। इहो वरी हिकिड़े एतिराज़ जो जवाबु ॾेई रहियो आहे। एतिराज़ इहो थिए थो त थी सघे अवां पुठियां जेको चई आयो त इमाम शाफ़ई इहो हुकुम उन जे लाइ लॻायो, हिन महिल ॿुधायो न बयान तग़यीर में जेको, त इमाम शाफ़ई इहो हुकुम उन जे लाइ लॻायो आहे त शर्त जे ख़तमु थियण सां मशरूत जो हुकुम बि ख़तमु कयो वेंदो आहे। त थी सघे थो इमाम शाफ़ई हीउ मसइलो बि इन उसूल जे मातहत कढियो हुजे त जेको शख़्स आज़ाद औरत सां निकाह जी ताक़त रखे थो उहो बानीअ सां निकाह करे नथो सघे, त इहो मसइलो बि थी सघे थो इमाम शाफ़ी उन ई उसूल जे मातहत कढियो हुजे। अवां कीअं था चओ त इहो सिफ़त मौसूफ़ वारे उसूल जे मातहत कढियो अथई, असां था चऊं इहो जवाबु ॾिए थो मुसनिफ़ इन उसूल इन एतिराज़ जो। चवे थो त जॾहिं सही थियो नकुल सलफ़ खां, यानी सलफ़ सालीन इन खे सही तरह सां मनकूल करे ऐं असां वटि पहुचायो आहे त इमाम शाफ़ई तौलल हुर्रत वारे मसइले खे हिन उसूल जे मातहत कढियो आहे। ठीकु आहे। असांखे कीअं ख़बर पई त सलफ़ सालीन इन खे असांखे ॿुधायो आहे, उन्हनि जे शागिर्दनि असांखे नकुल करे इन ॻाल्हि खे ॿुधायो आहे त इमाम शाफ़ी अलैहि रहमत हिन मसइले खे इन ई उसूल जे मातहत कढियो आहे। बेशक इमाम शाफ़ी फ़र्अ मसअलत फ़र्क़ कयो आहे तौलल हुर्रत वारे मसइले खे अला हाज़ल असल इन ई उसूल ते वलो असबतना, ऐं जेकॾहिं असां इहा ॻाल्हि साबित कयूं जवाज़ निकाहिल अमत मोमिनत मोमिन बानी जे निकाह खे मातौल वास्ते कुदरत रखण जे बावजूदु आज़ाद औरत सां निकाह जी त जाज़ निकाहुल अमतिल किताबियत त जाइज़ थींदो निकाह किताबी बानीअ सां। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में आई। बिहाज़ल असल इन ई उसूल जे मातहत, छो त असां वटि इहो आहे न त जेकॾहिं मौसूफ़ हुकुम मुरतब कयो वियो आहे अहिड़े इस्म मौसूफ़ ते जेको मौसूफ़ बि सिफ़त हुजे या सिफ़त उनजी माना शर्त जंहिंमें हुजे त असां चवंदा त उहा सिफ़त मुअल्लक बि शर्त नाहे हूंदी, मुअल्लक बि हुकुम नाहे हूंदी। ठीकु आहे, यानी ईअं थी सघे थो त मौसूफ़ में उहा सिफ़त न हुजे पर हुकुम लॻाए सघे थो माण्हू, मुअल्लक बि हुकुम उहा सिफ़त नाहे हूंदी। सो उन जे करे हाणे मोमिन सां अमत इहो मौसूफ़ मोमिन सिफ़त बानी जो मोमिन हुजणु छा आहे सिफ़त आहे, त सिफ़त जेका आहे उहा मुअल्लक बि हुकुम नाहे, त जेकॾहिं सिफ़त न हूंदी पोइ बि उन ते हुकुम लॻायो वेंदो जेको ॿियनि दलीलनि सां साबित आहे।
व अला हाज़ा ऐं इन ई ते मिसाल उन्हनि जा जेका असां ज़िक्र करे आयासीं जेके गुज़री विया व नज़ीर सानी ऐं ॿिए जो मिसाल यानी कि ॿियो जेको उसूल असां पढ़ियोसीं अदम क़ाइल बिल फ़स्ल जो ॿियो उसूल जंहिंमें ॿ मुख़्तलिफ़ी मसइला हुजनि ऐं उन्हनि ॿिन्हिनि मसइलनि जा उसूल बि मुख़्तलिफ़ हुजनि अलॻि अलॻि हुजनि उन जा मिसाल बयानु करे रहियो आहे इज़ा कुलना जॾहिं असां चयोसीं त अनल कए बेशक उल्टी नाक़िज़ुन टोड़ींदड़ आहे फ़यकून पोइ हूंदो बे फासिद मुफ़ीद लिल मिल्क बे फासिद फ़ाइदो ॾींदड़ मिल्कियत जे लाइ छाजे करे ले अदम क़ाइल बिल फ़स्ल फ़स्ल जो क़ाइल न हुजण जे करे सम्झ में आयो औ यकून या हूंदो मूजिब वाजिब आमदन ॼाणी वाणी क़त्ल करण वारे जे मथां क़िसास ले अदमिल क़ाइल बिल फ़स्ल अदम वास्ते जो फ़र्क़ जे क़ाइल न हुजण जे करे वबे मिसल हाज़ा ऐं इन ई जे करे मिसाल इहो ऐं इन ई मिसाल जे करे इहो अल कई उल्टी गैर नाक़िज़िन नाहे टोड़ींदड़ जंहिं वटि इहो हुकुम हुजे त फ़यकूनुल मस नाक़िज़न पोइ हूंदो औरत खे छुअणु टोड़ींदड़ वुज़ूअ जे लाइ वहाज़ा लैस बि हुजतन ही जेको उसूल आहे इहो हुजत नाहे छाजे करे लिअन छो जो सिहत फ़र जी फ़र यानी जेको मसइलो तफ़री थियो आहे इन दलत अला सिहत असुल ही जेकॾहिं दलालत करे थो असुल जे सही हुजण ते वलाकिन हा लेकिन इहो यानी कि फ़रई मसइले जो सही हुजणु ला तू जब नथो वाजिब करे सिहत असुल आख़िर ॿिए जे सही हुजण खे ठीकु आहे सम्झ में आयो यानी जेको फ़रई मसइलो कढियो वियो आहे उहो मसइलो उन उसूल खे त सही हुजण जी दलालत करे थो जंहिं उसूल ते इहो कढियो वियो आहे पर जेको ॿियो उसूल आहे हीउ मसइलो उन जे सही हुजण ते दलालत नथो करे उन जे करे इहो क़िस्म हुजत न थींदो हता तफ़रअत अलैहिल मसअलतुल उख़रा हता जो फ़र्क़ कयो वञे उन ते ॿियो मसइलो बिस्मिल्लाहिर रहमान